आलिम बहामल हजरत मौलाना साईं वलीउल्लाह साहब अमरोटिया के दरु अची करे जमा सां मुखातिब थन। हजरत मौलाना साईं वलीउल्लाह शाह साहब अमरोटी। अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हल अताका हदीसुल गाशियह वुजूहुन यौमइज़िन खाशिअह आमिलतुन नासिबह तस्ला नारन हामियह तुस्क़ा मिन ऐनिन आनियह लैस लहुम तआमुन इल्ला मिन ज़री' ला युस्मिनु वला युग़नी मिन जूअ वुजूहुन यौमइज़िन नाइमह लिसअयहा राज़ियह फ़ी जन्नतिन आलियह ला तस्मअु फ़ीहा लाग़ियह फ़ीहा ऐनुन जारियह फ़ीहा सुरुरुम मरफ़ूअह व अक्वाबुम मौदूअह व नमारिक़ु मस्फ़ूफ़ह व ज़राबिय्यु मबसूसह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, तव्हां असां ज़िला शिकारपुर जी क़दीमी दीनी दरसगाह मदरसा अरबिया हिज़्बुल अबरार चक शहर जी मीज़बानीअ में मदरसे जे 59वें सालियाने जलसे में शरीक आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ऐं अवां जी शिरकत खे पंहिंजे बारगाह मुक़द्दस जे अंदर क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अॼोके हिन दीनी इज्तिमा खे पूरे इलाइक़े जे लाइ रुश्द ऐं हिदायत जो ज़रियो ऐं सबब बणाए। वक़्तु मुख़्तसिर आहे, तंहिंजे करे मां तमहीद खां एहतियात कंदे वक़्तु बचाईंदे जेके मां आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि जे तर्जुमे ऐं मुख़्तसिर गुफ़्तगू जे तरफ़ अचां थो पियो। दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे सही बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं उन खां पोइ मूंखे अवां खे सम्झण अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन खां अॻु जो मां आयतुनि जी तिलावत ऐं तर्जुमो अवां जे आॾो बयान कयां, सॼी जमात सगोरी बाआवाज़ बुलंद दिल जी मुहब्बत सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अदा जेके दोस्त सालार आहिनि रज़ाकार इन दोस्तनि खे विहायो। अदा सारी जमात के गुज़ारिश आहे त वेही रहो, ये बीहण सुठो ना है, वेही रहो, अॻिते अचो। मुंहिंजा दोस्तो, मां जेके आयतूं अवां जे आॾो तिलावत कयूं आहिनि इहे सूरतुल गाशिया जूं पहिरियों
16 आयतूं आहिनि। हीअ पूरी सूरत 26 आयतुनि ते मुश्तमिल आहे, पर वक़्त जी तंग दामनी खे मलहूज़ रखी मां फ़क़त इब्तिदाई 16 आयतूं अवां जे आॾो तिलावत कयूं आहिनि। हीअ सूरत 30 सिपारे जे अंदरि आहे ऐं क़ुरान मजीद जे 114 सूरतुनि मंझां हिन जी तरतीब 88 नंबर आहे। जेके दोस्त क़ुरान मजीद जा शाइक़ आहिनि, शौक़ सां तिलावत कंदड़ आहिनि या ॿुधंदड़ आहिनि, उन्हनि जे ख़िदमत में गुज़ारिश आहे त उहे इन शयुनि खे यादि करनि। 30 सिपारो सूरतुल गाशिया ऐं 88 नंबर हीअ सूरत आहे जंहिं जूं 16 आयतूं अवां जे आॾो मां तिलावत कयूं आहिनि। अचो त आयतुनि जे तरतीब वार माना ऐं मफ़हूम जे तरफ़ अचूं था पिया, जीअं जलसे जो हक़ बि अदा थिए त अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान पाक में छा फरमाए थो पियो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू अल्लाह बाझारे जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं निहायत रहम कंदड़ आहे। बिस्मिल्लाह ते मां एतिरो अरीज़ो जमात खे पेश कयां थो पियो, पूरी जमात खे, जेके हाज़रीन आहिनि ऐं जेके सामईन आहिनि, त जेको बि पंहिंजे ज़िंदगीअ जो नंढो वॾो सुठो कमु कयो, अॼु खां पोइ अव्हां खे हिन जलसे जो जेको इहो पहिरियों यादगीरो हुजे त उहो कमु बिस्मिल्लाह सां कजे। इन जो हाणे बिस्मिल्लाह जा अनेक फ़ाइदा आहिनि, जे उन्हनि खे बयानु करणु शुरू कजे त मुंहिंजे ख़्याल में वक़्तु सॼो बिस्मिल्लाह ते गुफ़्तगू कंदे गुज़री वेंदो। एतिरो मुख़्तसिर चवणु हक़ सम्झां थो पियो त बिस्मिल्लाह जे अंदरि जेका अल्लाह रब्बुल आलमीन बरकत रखी आहे, उहा बरकत बेपायान आहे। जेकॾहिं पंहिंजो दुकानु खोलियो, ज़मीन जी किरत कयो, या उन खां अलावा खाधो खाओ, पाणी पीओ, ॿियूं दुआऊं नथियूं अचनि, लिबास पायो, पहिरियाण पायो, या ॿियूं दुआऊं नथियूं अचनि, अवां को बि सुहिणो कमु जेकॾहिं बिस्मिल्लाह सां कंदव त अल्लाह रब्बुल आलमीन उन जूं बेश बहा बरकतूं अवां खे नसीब फरमाईंदो। पहिरीं आयत तवज्जो सां, जंहिंमें सूरत जो नालो बि आहे। बिस्मिल्लाह खां पोइ अल्लाह फरमाए थो पियो, हल अताका हदीसुल गाशिया। इहो गाशिया सूरत जो नालो आहे ऐं इन जी जेका लफ़्ज़ी माना आहे अरबी तरतीबात जे अंदरि, उहा आहे ढकींदड़। गाशिया जी जेका लफ़्ज़ी माना आहे ऐं जेका गहरी उची माना आहे, ठहकंदड़ माना आहे, उहा आहे ढकींदड़। हाणे आयत सां गॾाए जॾहिं इन खे पढ़ूं था पिया, पोइ तरतीब हीअं थिए थी पई, हल अताका हदीसुल गाशिया। ए पैगंबर, तो वटि ढकींदड़ क़यामत जी ख़बर पहुती आहे। आयत जी जेका माना वञी बीहे थी पई, उहा हे त अल्लाह ताला हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बयान फरमाए थो पियो ऐं अल्लाह जो सुहिणो फरमान ही आहे त ए पैगंबर, छा तो वटि ढकींदड़ क़यामत जी ख़बर पहुती आहे। इहो जेको ढकींदड़ जो लफ़्ज़ आहे, अल गाशिया जी माना ढकींदड़, इन ते बि तवील गुफ़्तगू करे सघिजे थी पई, पर अॼु वक़्तु बचाईंदे फ़क़ति हिकिड़ो जुमिलो अवां जे ख़िदमत में गोश गुज़ार कयां थो पियो त उहो ॾींहुं अहिड़ो हूंदो जो पूरी दुनिया जे मथां पंहिंजो इहातो करे छॾींदो। पूरी दुनिया जे मथां उन जी हैबत जी जेका चादर आहे उहा विछाइजी वेंदी। ही सिंज, चंड, कतियूं, तारा, जबल, ज़मीन, कब्रिस्तान ऐं उन खां अलावा शहर, ॻोठ, झंगल, अल गर्ज़, समंदर, जेको कुझु अल्लाह रब्बुल आलमीन पैदा फरमायो आहे, उन ॾींहुं क़यामत जी जेका हैबत आहे उहा इन हर शइ जे मथां पंहिंजो इहातो कंदी। मुख़्तसिरन ईअं अॻी आयत में अल्लाह फरमाए थो पियो, वुजूहु यौमइज़िन ख़ाशिआ। इहा क़यामत ढकींदड़ त हूंदी, पर उन ॾींहं ते हिकिड़ो ॿियो कमु थी पवंदो। क़यामत वारे ॾींहं ते ऐं इन ढकींदड़ क़यामत, हैबत वारी क़यामत वारे ॾींहं ते, ऐं मां ड्रिजंदे कंबंदे ही लफ़्ज़ बि चवां थो पियो
त जंहिंखे अॼुकल्ह जो बंदो बशर घणे भाङे विसारे वेठो आहे, घणे भाङे विसारे वेठो आहे। जे न विसारे हां त कूड़ न ॻाल्हाए हां, जे न विसारे हां त पराए नंग जे तरफ़ पंहिंजी नज़र न करे हां, जे न विसारे हां त माप ऐं तौर जे अंदरि बि ख़यानत न करे हां, ऐं जे न विसारे हां त हक़ जी शाहिदी बि न लिकाए हां, ऐं जे न विसारे हां त सूद व्याज जहिड़े हिकिड़े तमामु बुरे हराम खां, बुछड़े हराम खां बि ही मोहतात थिए हां। पर मालूम ईअं थो थिए त अल्लाह ताला रहम फरमाए, जेतिरो क़यामत क़रीब आहे ओतिरो बंदो बशर इन क़यामत खे ऐं उन जी हैबत खे विसारे वेठो आहे। बहरहाल मुख़्तसिर अल्लाह फरमाए थो वुजूह यौमइज़िन ख़ाशिआ, उन हैबत वारे ॾींहुं, उन क़यामत वारे ॾींहुं अल्लाह फरमाए थो केतिरा ई चेहरा जेके आहिनि उहे ख़्वार हूंदा। ही जेको मुंहिंजे हथनि में हिन महिल तर्जुमो आहे क़ुरान मजीद जो, उन जे अंदरि जेका माना लिखियल आहे उहा लिखियल आहे त उन ॾींहं ते केतिरा ई मोह ख़्वार हूंदा। सिंधी ज़ुबान जो हिकिड़ो ॿियो तर्जुमो मुंहिंजे मुताले मां गुज़रियो, उन जे अंदरि जेको तर्जुमो हो इन आयत जो उहो वरी अञा क़दुरु मुख़्तलिफ़ हुयो। उते उन बुज़ुर्ग हीअं तर्जुमो करणु फरमायो आहे, वुजूह यौमइज़िन ख़ाशिआ, उन ॾींहं ते केतिरा ई मुंहं ज़लील हूंदा। मुंहिंजा दोस्तो, पोइ जॾहिं मां आयत जो तर्जुमो कयां थो पियो त उते पंहिंजे ऐं अव्हां जे लाइ ऐं हिन पूरी उम्मत जे लाइ इहा दुआ थो कयां त अल्लाह ताला उन ॾींहं जी ज़िल्लत खां मूंखे अव्हां खे ऐं हिन पूरी उम्मत खे अल्लाह ताला मर्द औरत खे महफ़ूज़ फरमाए। अल्लाह फरमाए थो आमिलतुन नासिबा, अल्लाह फरमाए थो पियो त कमाईंदड़ ऐं ॾुख भोगींदड़ हूंदा। दुनिया जे अंदरि अल्लाह ताला रहम फरमाए उन्हनि जेको कमु कयो दुनिया जे अंदरि ऐं बाज़े उन गुनाह जे कम खे इबादत करे कयूं। हिकिड़ो कमु त अहिड़ो आहे जेको ॾिठो वाठो गुनाह आहे, हिकिड़ो वरी अहिड़ो कमु आहे जीअं जो शिरक बिदअत, उनखे माण्हू करे त अथो पर माण्हूअ जी इहा भुल आहे जेको अल्लाह ताला रहम फरमाए शिरक जे अंदरि मुब्तला आहे, ऐं जेको बिदअत जे अंदरि मुब्तला आहे, ऐं जेको रिफ़्ज़ जे अंदरि मुब्तला आहे। अल्लाह रहम फरमाए जे उनखे बांह खां वठी पुछा कबी त हिकु अल्लाह खे छॾे, वहदहू ला शरीक खे छॾे, ही कंहिंजी पूॼा थो करे ऐं दीन में ही कहिड़ियूं ईजादूं तूं कयूं आहिनि, ऐं ही रिफ़्ज़ ते तुंहिंजी जेका एॾी पुख़्तगी आहे इन जी वजह छा आहे? त मुंहिंजा दोस्तो, उहो असांखे जेको दलील ॾींदो, उहो असांखे जेको पंहिंजी अक़ीदत ॿुधाईंदो, उहो असांखे जेका पंहिंजी वरंदी ॾींदो त उहा हिन क़िस्म जी वरंदी हूंदी त अल्लाह रहम फरमाए मां त इहा इबादत थो कयां, मां त इहा इबादत थो कयां। ही जेके टोलनि जा टोला शिरक बिदअत जे लाइ मर्द औरतूं निकिरनि था पिया, अल्लाह रहम फरमाए इहे इन शइ खे ज़ियारत ऐं इबादत सम्झनि था पिया। अल्लाह फरमाए थो पियो त आमिलतुन नासिब, दुनिया जे अंदरि जेको उन कयो हाणे जॾहिं हिते आयो आहे हिन क़यामत में, अल्लाह फरमाए थो पियो त हाणे इन जा इहे अमल जेके दुनिया में इन थकी थकी कया ऐं दुनिया जे अंदरि डुकी डुकी कया, पाण खे हीअं हच करे अहिड़े क़िस्म जूं हिन अल्लाह ताला रहम फरमाए तरीक़ा अख़्तियार कया। अल्लाह फरमाए थो पियो त हाणे इन जो बदिलो इनखे हिते आख़िरत में कुझु बि न मिलंदो। अल्लाह फरमाए थो पियो तस्ला नारन हामिया, नमाज़ वेझी आहे, मां कुझु तकड़ी गुफ़्तगू कयां थो पियो जीअं इन 16 आयतुनि मां कुझु आयतूं अवां जे आॾो पढ़ी वठां। अल्लाह फरमाए थो पियो त हाणे इन्हनि खे ॿरंदड़ टहकंदड़ बाहि में उछलायो वेंदो, जंहिंजा मुंहं दुनिया जे अंदरि ज़लील ऐं उन खां पोइ दुनिया में उन्हनि जी किरत ख़राब, अल्लाह जे हुक्म जे उबतड़, ताबेदारी न उबतड़, महबूब मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे सुन्नत जी ताबेदारी न उबतड़, ऐं क़ुरान मजीद जंहिं शइ खां मना कयो उहो ज़ोर ॾेई कयूं, ऐं जंहिं शइ जो क़ुरान मजीद करण जो हुकुम कयो उन में कीबायूं। अल्लाह फरमाए थो पियो त तस्ला नारन हामिया, ॿरंदड़ बाहि में पवंदा।
बाहि में पवंदा पोइ छा थी पवंदो, पोइ उन्हनि खे उञ लॻंदी बाहि जी तपश जे करे, अज़ाब जे करे। अल्लाह फरमाए थो तुस्क़ा मिन आइनिन आनिय, पोइ अंदरि जॾहिं उहे टहकंदड़ बाहि में पवंदा, हाणे जॾहिं उन्हनि जा चप ऐं निड़ी सुकी ख़ुश्क थी पई ऐं उन्हनि जे चहिरे ते ज़िल्लत सां गॾु, ख़्वारीअ सां गॾु उञ जो ख़्याल बि आयो, अल्लाह फरमाए थो पियो त पोइ हाणे इन्हनि खे ततल जेको चश्मो आहे, बिल्कुलु जेको ततो चश्मो आहे, लफ़्ज़ी माना बिल्कुलु जेको ततो चश्मो आहे, तुस्क़ा मिन आइनिन आनिय, अल्लाह फरमाए थो उन जो पाणी इन्हनि खे पीआरबो। वरी जॾहिं इन्हनि खे बुख जो अहसासु थींदो, हाणे उन खां पोइ बुख जॾहिं उहे पाह थींदा ऐं होॾो बाहि में बि सड़ंदा, अल्लाह फरमाए थो मूं वटि इन्हनि जे लाइ ॿियो खाधो न आहे। कहिड़ो खाधो आहे भला? पोइ क़ुर मजीद में अल्लाह ताला उन्हनि जे खाधे जो तज़किरो फरमायो आहे। अल्लाह फरमाए थो लैस लहुम तआमुन इल्ला मिन ज़री, अल्लाह फरमाए थो पियो त जेको कंडनि वारो गाहु आहे, जेको कंडनि वारो गाहु आहे, ऐं मिसाल जे तौर ते चवां थो पियो त जंहिंखे उठ जहिड़ो सख़्तु जानवर बि न खाए, जेको कांडेरो कंडनि वारो आहे, ऐं जहन्नम जो जेको कांडेरो आहे उहो दुनिया वारे कांडेरे खां वधीक कौड़ो बि आहे, ऐं उन जा कंडा जेके आहिनि उहे वधीक ज़हरीला बि आहिनि। दुनिया वारो त फ़क़ति उन जो नमूनो आहे। अल्लाह फरमाए थो मूं वटि ॿियो खाधो न आहे इन्हनि जे लाइ। हाणे इहो जेको कौड़ो गाहु आहे, कंडनि वारो जेको गाहु आहे, अल्लाह फरमाए थो पियो त हाणे इहो इन्हनि जे अॻे उछलबो त इनखे खाओ। अल्लाह फरमाए थो ला युस्मिनु वला युगनी मिन जू, क़ुर मजीद जी जेका फसाहत आहे, क़ुर्बान थिया उन फसाहत तां अल्लाह साईं हिकु हिकु शइ सम्झाए थो पियो, मानो जीअं गुनाह खां बाज़ अचे। हिकु हिकु शइ अल्लाह तबारक व तआला मुतवजो कंदे तव्हां असांखे सम्झाए थो पियो। अल्लाह फरमाए थो इहो ततल चश्मे जो पाणी त पीतऊं, इहो गाहु त खाधऊं ज़हरीलो कंडनि वारो, पर इहो हिननि खे थुलो बि न कंदो, मतारो बि न कंदो। क़ुर मजीद जा लफ़्ज़ आहिनि, माना इन्हनि खे सौखो बि न कंदो ऐं इन्हनि खे ताक़त बि न ॾींदो। ला युस्मिनु वला युगनी मिन जू, हिकु हिकु लफ़्ज़ जी माना का ॿाहिरी ॻाल्हि न, का ॿाहिरी गुफ़्तगू न, को ॿाहिरियों मिसाल न। क़ुर मजीद जे लफ़्ज़नि जी माना ला युस्मिनु, जो उहो नकी खे न थुलो कंदो, वला युगनी मिन जू, अल्लाह फरमाए थो पियो त इहे ताक़त बि न वठंदा ऐं इन्हनि जी बुख बि न लहंदी। अॻिते वुजूहु यौमइज़िन नाइम, जंहिं दुनिया में मञियो अल्लाह जे हुक्म खे, महबूब जे तरीक़े खे, क़ुर मजीद जे मना ते रुकिजी वियो ऐं चवण ते उहो कमु कयईं, अल्लाह फरमाए थो पियो त उन ॾींहुं, उन क़यामत वारे ॾींहं ते हिननि जा चेहरा तरो ताज़ा हूंदा। हुननि जे लाइ फरमाए त हुननि जा मुंहं ज़लील ऐं ख़्वार हूंदा, ऐं हिननि जे लाइ फरमाए थो पियो त कई चेहरा उन ॾींहं ते तरो ताज़ा हूंदा। पोइ मां दुआ थो कयां पंहिंजे ऐं अव्हां जे लाइ, अल्लाह रब्बुल आलमीन उन ॾींहं जी जेका तरो ताज़गी आहे उहा मूंखे अव्हां खे त नसीब फरमाए, पर पूरी उम्मत खे अल्लाह नसीब फरमाए। लिसईहा राज़िया, ऐं दुनिया में जेको करे आया उन पंहिंजे कमाईअ ते राज़ी हूंदा। फी जन्नतिन आलिया, मथां ऐं बिश्त में रहंदा। हुननि जे लाइ टियों चौथों नंबर आयत में हुयो त आमिलतुन नासिब तस्ला नारन हामिया, ॿरंदड़ बाहि में पवंदा। ऐं हिननि जे लाइ अल्लाह फरमाए थो 9 नंबर आयत जे अंदरि, ही पंहिंजी कमाईअ खां राज़ी हूंदा। ज़ियारे उन्हारे जेका फजर पढ़ियऊं, ज़ोहर पढ़ियऊं, असर पढ़ियऊं, मग़रिब पढ़ियऊं, इशा पढ़ियऊं, उन सां गॾु तौफ़ीक़ थियनि, तहजुद पढ़ियऊं, ज़िक्र अज़कार कयूं, सूद खां बाज़ आया, ज़िना खां बाज़ आया, ज़ुल्म खां बाज़ आया, हक़ जो साथ ॾिनऊं, पोइ इन कमाईअ खां पंहिंजीअ खां राज़ी हूंदा। पोइ इन्हनि खे मिलंदो छा? इन्हनि खे मिलंदो फी जन्नतिन आलिया, मथां ऐं बिश्त में रहंदा। ला तस्मउ फीहा लाग़िया, उते का अजाई ॻाल्हि न ॿुधंदे। अल्लाह फरमाए थो पियो त बाना
अहिड़े मथां ऐं बिश्त जे अंदरि मां तोखे मोकिलींदुसि जो उते तूं का अजाई ॻाल्हि ई न ॿुधंदे। ही लफ़्ज़ी माना थिए थी पई, ला तस्मउ फीहा लाग़िया, उते का अजाई ॻाल्हि न ॿुधंदे। ॿियो उते छा हूंदो? अल्लाह फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि, फीहा ऐनुन जारिया, उते चश्मा वहंदड़ आहिनि। फीहा सुरुरुम मरफूआ, अल्लाह फरमाए थो पियो त उते वॾा तख़्त विछायल आहिनि। बाना दुनिया जे अंदरि तूं जेकॾहिं दरीअ ते, फरास ते या बाज़े सुकल गाह या पलाल ते वेही इज़त ऐं अज़मत ऐं तवज्जो सां मुंहिंजो क़ुरान मजीद मुंहिंजो फरमान ॿुधे पियो, बाना इहा तुंहिंजी महिनत इहा अजाई नाहे, इहा झट घड़ीअ जे वक़्तु गुज़ारी जे लाइ नाहे। अल्लाह फरमाए थो पियो त बाना तुंहिंजी इन महिनत या हिन फितने जे दौर जे अंदरि अञा मथियो लफ़्ज़ चइजे त बाना तुंहिंजी इन मुशक़त जे बदिले में मां तुंहिंजे लाइ वॾी जन्नत सिंगारी आहे, पर उन सां गॾोगॾु मां तुंहिंजे लाइ तख़्त विछाया आहिनि। फीहा सुरुरुम मरफूआ व अकवाबुम मौज़ूआ, ऐं उते आब खोरा रखियल आहिनि। तख़्त त विछायल आहिनि, आब खोरा फारसी जो लफ़्ज़ आहे। ओ हिन खे सॾनि था पिया जंहिंमें पाणी पीबो आहे। हीउ जेको बर्तन आहे, आब माना पाणी, पाणी पीअण जे थांव खे जेको आहे सॼियो वियो आहे। अल्लाह फरमाए थो त बाना सिर्फ़ु तुंहिंजे लाइ मां तख़्त न आहे विछायो, सिर्फ़ु तुंहिंजे लाइ मां चश्मा न आहिनि वहाया त तुंहिंजी दिलि घुरे त तूं तख़्त तां उथी वञी करे चश्मे मां पाणी पीए, पर बाना ईअं बि नाहे। मां उते तुंहिंजे लाइ आब खोरा बि अॻियों कतार दर कतार करे रखिया आहिनि, त इहो दुनिया जे अंदरि जेको मुंहिंजे हुक्म जे ताबेदारीअ जे अंदरि रहियो, पोइ हिते मुंहिंजे पारां मां रब जे पारां विछायल वॾनि तख़्तनि ते अची जॾहिं करे वेहे, पोइ मुअज़्ज़ज़ महिमान वांगुरु, इज़त वारे महिमान वांगुरु पोइ मां उन जे ॾाढो आब खोरा बि रखिया आहिनि। व अकवाबुम मौज़ूआ, पर सिर्फ़ु ईअं न, अल्लाह फरमाए थो पियो त वन मारिक़ु मसफूफ़, अल्लाह फरमाए थो त बाना मां तुंहिंजे इज़त में, मां तुंहिंजे एज़ाज़ में दुनिया जे अंदरि जेको तो कयो, जेका तो दीन जे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई, मुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कई, ओ उन शइ खे मलहूज़ रखी करे जेको गर्मी जो तो रोज़ो रखियो, जेको रुपयो 5 गॾाए करे तो हज बैतुल्ला जो कयो, रोज़े अतहर जी जेको आहे ज़ियारत कई, ऐं पंहिंजी नज़र निगाह सां मस्जिद जो महराब त तो ॾिठो, अम्मड़ जो चहिरो त तो ॾिठो, अबे जो चहिरो त तो ॾिठो, बच्चनि खे त तो ॾिठो, पर परायो नंग परायो हक़ तो कॾहिं बि न ॾिठो। तो ज़िना न कई, तोखे ख़बर हुई त इन ज़िना जे मथां सख़्तु पुछाणो आहे, बाना तूं सूद न खाधो, ज़ुल्म न कयो, शाहिदी न लिकायई, ऐं शफ़क़त ऐं मुहबत सां हले, यतीम पुट या न्याणी तो ॾिठो मुहल्ले गली जे अंदरि, उन जे मथे ते तो हथ फेरियो, बाना इहो सभु कुझु मां तुंहिंजो विञायो न आहे, तुंहिंजे लाइ सांभे रखियो आहे। हाणे उन जे बदिले में मां तोखे इज़त ॾियां थो पियो। उहा कहिड़ी इज़त आहे? वन मारिक़ु मसफूफ़, उते चश्मा वहंदड़ आहिनि, उते तख़्त मथे विछायल आहिनि, ऐं जन्नती जे लाइ आब खोरा सींगार रखियल आहिनि। अॻी आयत में अल्लाह फरमाए थो, ऐं विहाणा कतार करे रखियल आहिनि। सुभान अल्लाह, अवां वटि को अचे, अवां जो को मुरबी, को मेहरबान, को उस्ताद, को वॾो, को ॾाॾो, को बाबो, को मुर्शिद, को रहबर, को नेक बख़्त इज़त वारो क़ौम जो को सफ़ेद रीश, पोइ अवां उन जे लाइ इज़त एज़ाज़ कंदा हो। मुंहिंजा दोस्तो, मां को किस्सो या दुनिया जो मिसाल न, अवां सूरत क़ुरान मजीद जी खोले ॾिसो त सोणो रब अवां सां मुखातिब आहे, ओ अवां जे तबियत जे मुताबिक़ अवां सां मुखातिब आहे। जीअं जो बाने जी तबियत आहे नाज़ुक, जीअं जो बाने जी तबियत आहे, उन नाज़ुक तबियत खे साम्हूं जंहिंखे ठाहियो बि उन पाण आहे, ये जो ख़ालिक बि उहो पाण आहे। मां आख़िरी आयत अवां जे आॾो पढ़ां थो पियो, 16 नंबर आयत। अल्लाह फरमाए थो, वज़राबी मबसूथ, बाना जेकॾहिं तो दुनिया जे अंदरि मूंखे मञियो, मुंहिंजे महबूब खे मञियो, ऐं मुंहिंजे मोकिलियल फरमान क़ुरान मजीद खे मञियो, पोइ बाना मां तुंहिंजे लाइ आब खोरा त रखिया आहिनि, चश्मा त वहाया आहिनि, ऐं तुंहिंजे चहिरे खे बि तरो ताज़ा त सॼियो आहे।
पर अञा मां तुंहिंजो इस्तक़बाल बि कंदुसि जन्नत जे अंदरि। इहो जेको हिते मुशक़त करे थो पियो, थधे पाणी सां वुज़ू करे थो पियो, गर्मीअ जो रोज़ो रखे थो पियो, ऐं हिन महिल बि उहो पट ते वेही करे क़ुर मजीद जी इज़त ऐं अज़मत में पूरी तवज्जो सां उनखे ॿुधे थो पियो ऐं हमेशह हक़ जो साथ ॾिए थो पियो। अल्लाह फरमाए थो पियो पोइ मां इनखे ईअं को जन्नत में ईअं न घुराईंदुसि जीअं को आमी अचे। अल्लाह फरमाए थो पियो त पोइ मां इन जे लाइ जोगो इस्तक़बाल बि कंदुसि। इहे विहाणा बि पोइते, इहे आब खोरा बि पोइते, इहे चश्मा बि पोइते। अल्लाह फरमाए थो पियो बाना पोइ मां तुंहिंजे लाइ कालीन बि विछाया आहिनि। इहे क़ुर मजीद जा 16 नंबर आयत आहिनि सूरतुल गाशिया जा। मां चइजाए कि तकिड़ो उबारो ॻाल्हायो आहे वक़्त जी तंगी खे साम्हूं रखी करे, पर उन जे बावजूद बि जमात सगोरी खे एतिरो अर्ज़ु कयां थो पियो जे रोज़ानो हिकु रुकू जो तर्जुमो पढ़ो, रोज़ाना हिकु रुकू जो तर्जुमो पाण पढ़ो जेके 2 दर्जा 5 दर्जा पढ़ियल आहियो, या कंहिं आलिम सगोरे वटि पढ़ो। मुंहिंजे ख़्याल में वॾी इस्लाह थिए थी पई, वॾी इस्लाह थिए थी पई। मां आख़िरी अव्हांखे हिकिड़ो अरीज़ो ॿुधाईंदो हलां त असां वटि जॾहिं ख़ानकाह शरीफ़ ते अचनि था पिया पढ़ियल ॻढ़ियल माण्हू मुस्लमान थियण, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, गुफ़्तगू मां आयतुनि जी पूरी कई आहे। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि पोइ उन्हनि खां पुछंदा आहियूं ॿियो नंबर सवाल, पोइ पहिरें नंबर सवाल खे छॾियो वक़्तु न आहे, ॿियो नंबर सवाल उन्हनि खां पुछंदा आहियूं त कहिड़ी शइ अव्हांखे मुतवजो कयो हीउ इस्लाम ॾे। पोइ यकीन कयो त उहे इस्लाम ॾे मुतवजो जेको थियनि था पिया उहे तव्हां असांजा चेहरा या तव्हां असांजा कम या जेको सॼो ॾींहुं कयूं था पिया। हाणे कम कहिड़ा मां ॻणायां, हर को पंहिंजे कमनि खे पाण यादि करे त उहो कहिड़ा कम थो करे। असांजे इन्हनि कमनि या असांजे इन चेहरनि जे करे उहे कोन था थियनि। उहे हिन क़ुर मजीद खे पढ़ी हिन जो थोरो तर्जुमो पढ़ी करे उहे मुस्लमान थियनि था। को चए थो मां 5 रुकू पढ़, अरबी इबारत नथी अचे, 5 रुकुनि जो तर्जुमो पढ़ियो आहे। एॾी हिदायत आहे जो उहो तर्जुमो हाम जे अंदरि हीअं रोशनी पैदा थो करे। हाणे उन डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, लेक्चरार खे हाणे चैन नथो अचे जेसि ताईं जो मुशर्रफ बि इस्लाम ते। बसि अर्ज़ु एतिरो आहे त हीउ जेको ॼमे मुस्लमान आहे, मुस्लमान अमड़ जे पेट खां हीउ जेको ॼायो आहे, 9 महीना मुस्लमान अमड़ जे पेट में रहियो, 2.5 साल खीर पीते, बसि इहो हिकु दफ़ो हेॾे मुतवजो थी पवे। इंशा अल्लाह ताला क़ौम परेशान आहे, जेके बि ॿिया मज़हब आहिनि उन्हनि खे हुते चैन सुकून न आहे। थोरो मां चवण वारो पंहिंजा कम सुधारिया, पहिरियों मां चवण वारो, उन खां पोइ अवां ॿुधण वारा जे असां पंहिंजा कम ईअं गॾिजी सुधारियूं, यकीन कयो त इहे माण्हू असांजे तरफ़ मुतवजो आहे। तंहिंजे करे मां आख़िरी बसि इहे लफ़्ज़ चवां थो पियो, ॾाढो उबारो ॻाल्हायो आहे असर जी जमात ऐं उनजी तकबीर ऊला ऐं आज़ान खे मलहूज़ रखी करे। बसि एतिरो अर्ज़ु कयां थो पियो त हिते जेको ॿुधी वञो था पिया, वरी साल ते वरी जॾहिं जलसो थिए उन वक़्त ते वरी न संभारियो, वरी इहो विचों साल उन ते अमल कयो। हर जलसे में हिकु हिकु जमाती हिकु हिकु कमु कंदो वञे ऐं हिकु हिकु कमु छॾींदो वञे। कंहिं आलिम चयो निमाज़ जी पाबंदी कयो, हिकु जमाती जेकॾहिं तकबीर ऊला जो पाबंद थी पवे, ऐं ॿियो जमाती वरी कंहिं आलिम चयो त कूड़ न ॻाल्हायो, नज़र जी हिफ़ाज़त कयो। हिकु हिकु जमाती हिकु हिकु आलिम जे हिकु हिकु ॻाल्हि खे मञींदो वञे ऐं हिकु हिकु ॻाल्हि ते रुकंदो थो वञे गुनाह ते। यकीन कयो त हीउ सॼो जलसो जेको आहे असांजो इहो वॾो इनक़िलाब आणींदो इंशा अल्लाह ताला। सभई इन क़िस्म जो इरादो कयो था अदा। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तक़ब्बल मिन इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुंहिंजो अज़ीज़ुल क़दर भाउ फरमाए थो पियो त ॿिनि धुरनि में को तनाज़ो आहे, उन्हनि जे सुलह जे लाइ बि दुआ कयो त अल्लाह उन झेड़े खे टारे। अल्लाह रब्बुल आलमीन धुरनि जे अंदरि जेके बि नेक बख़्त आहिनि उन्हनि जूं दिलियूं नरम फरमा, ऐं धुरनि जे अंदरि जेके सख़्तु दिलि आहे अल्लाह ताला उन्हनि जी दिलनि खे बि नरम फरमा। अल्लाह ताला जंहिं दुर जो नुक़सानु थियल आहे उन्हनि खे सब्र जमील जी तौफ़ीक़ नसीब फरमा, ऐं जंहिं दुर जे तरफ़ खां हथु थोरो वधियल आहे अल्लाह ताला उन्हनि खे तवाज़ु ऐं आजिज़ी ऐं हिदायत नसीब फरमा। अल्लाह हिन दीनी इज्तिमा खे क़बूल फरमा। उहो जेको बुज़ुर्ग आलिम सगोरो हींअर बि मुसाफ़ो करे आयासीं, पूरी ज़िंदगी उन जेका ख़िदमत कई आहे हिन इलाइक़े जे अंदरि तौहीद जी, अल्लाह रब्बुल आलमीन इन खे पंहिंजे बारगाह जे अंदरि क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा, ऐं उन जी हड़ई औलाद
ऐं जुमला उन जा शागिर्द ऐं जमात जा जेके बि मुहिब मुतअल्लिक़ हिन मदरसे जा मुआविन हिन जलसे जा मुआविन अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी ख़िदमत खे बि क़बूल फ़रमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़ी